नाज़रीन, कोरोना वायरस जो ज़िक्र कंदासीं त पाकिस्तान में कोरोना विघे वधीक नवां मरीज़ फ़ौत थी विया। वधीक 391 केसनि जी तस्दीक थी। हाकारी केसनि जी शरह 1.1 रही। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफा जारी कयल ताज़ा अंगन आंकड़नि मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 38,524 माण्हुनि जा नमूना वरिता विया। NCOC मूजिब वधीक 391 केसनि जी तस्दीक थी, जॾहिं त हाकारी केसनि जी शरह 1.1 रही। NCOC मूजिब कोरोना विघे नवां मरीज़ फ़ौत थियण बाद हयातुनि ॾींदड़नि जो अंग 28,584 थी वियो। NCOC मूजिब सॼे मुल्क में 1,158 मरीज़नि जी हालत ॻंढी चुकी आहे, जॾहिं त कोरोना सबबि ताज़ा थियण जो अंग वधी 12,79,142 थी वियो आहे।